गुड, वेरी गुड। मिस्टर जमाल, मां तव्हांजी कारकर्दगी मां ॾाढो ख़ुशि आहियां। थैंक यू सर। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। कहिड़ी सर? उहा इहा त आख़िर उहो कहिड़ो बिज़नेसमैन आहे जंहिं घटि प्रोजेक्ट में एतिरो वॾो प्रॉफिट ॾिनो? दरअसल सर, हिन कंपनी जी मालिक हिकु करोड़पति लेडी आहे। हुन सां मुंहिंजा हुनजी कंपनी सां मुंहिंजा पुराणा ऐं गहरा तालुकात आहिनि। सर, थी सघे थो त मुंहिंजे ज़ाती इंट्रस्ट जे करे ईअं मुमकिन थी सघियो हुजे। वेल डन, आई एप्रिशिएट। मिस्टर जमाल, उन बिज़नेस लेडी जो नालो छा आहे? सर, मिस शहनाज। मिस शहनाज? पर मूं अॻ में त हिन जो नालो न आहे ॿुधो। हा सर, ठीकु था चओ, पर हू हिन बिज़नेस लाइन में नई आई आहे। मिस्टर जमाल, मां मिस शहनाज सां मिलण थो चाहियां। हा सर, उहो त ठीकु आहे, पर हिकु हफ़्ते ताईं का बि डेट अपॉइंटमेंट लाइ ख़ाली न आहे तव्हांजी सर। अपॉइंटमेंट खां सवाब त टाइम कढी सघिजे थो मिस्टर जमाल। कुझु हासिलु करण जे लाइ कुझु विञाइणो त पवंदो। ठीकु आहे सर, एज यू विश। थैंक यू, बेस्ट ऑफ लक मिस्टर जमाल। थैंक यू सर। हेलो, एजाज स्पीकिंग। एजाज़, मां फौज़िया थी ॻाल्हायां। ओह, सॉरी फौजिया। अरे यार, मूंखां त सच में विसरी वियो त कमल खे स्कूल खां पिक करिणो आहे। हाँ साईं, तव्हांखे असां मां ईंदी यादि ई न हूंदा आहियूं। अरे बाबा, सॉरी त करे छॾी न, कॾहिं कॾहिं ॻाल्हि विसरी वेंदी आहे। ठीकु आहे। तव्हांखे इहो त यादि आहे न त असांखे डिनर होटल ते करणी आहे, या इहो बि विसरी वियो? यादि आहे साईं, बिल्कुलु यादि आहे। अॼु राति डिनर कंहिं सुठी होटल ते कंदासीं, ठीकु आहे? ओके। शाम जो घर जल्दी अचिजो। टेक केयर, बाय। ओके डियर। शहनाज, ईअं सम्झ त शिकार पिंजरे में फासी चुको आहे ऐं मूं हुनखे ॿुधायो आहे त तूं हिकु कंपनी जी मालिक आहीं ऐं करोड़पति आहीं, ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजो बॉस बि तोसां मिलण थो चाहे। अहिड़ो बिहेव रखजांइ जी बस फिनिश। तूं फिक्र ई न कर जमाल, तूं हिकु दफ़ो पंहिंजे बॉस सां मिलाए। मुंहिंजो नालो बि शहनाज आहे, शहनाज। पोइ ॾिस त ही शहनाज छा थी करे। वेल डन, मूंखे तोखां इहा ई उमेद हुई। हेलो जमाल, मूंखे तव्हांजो ई इंतज़ारु हुयो। मैडम, ही आहिनि मुंहिंजा बॉस मिस्टर एजाज। हेलो। Hi, nice to see you. सेम हियर। Please have a seat. थैंक यू। हेलो, हाँ जमाल थो ॻाल्हायां।
हा ठीकु ठीकु मां अचां जी जी ओके आई एम सॉरी मूंखे कंहिं ज़रूरी कम सां वञिणो आहे पोइ मुलाक़ात थींदी ठीकु जी हाणे ॿुधायो अव्हां जी कहिड़ी ख़िदमत कजे। न न कंहिं बि तकलीफ़ करण जी का बि ज़रूरत न आहे, बसि तव्हां सां मिलण जो इश्तियाक़ हुयो सो मुलाक़ात लाइ हलियो आयुसि। असांजा नसीब भला जो अव्हां असांजे अंगण ते लंघी आया। तव्हां सां भला हिन घर में ॿियो केरु रहंदो आहे? मैं और मेरी तन्हाई। मूं सम्झियो कोन। मां अकेली रहणु पसंदि कंदी आहियां। ऐं तव्हांजा पेरेंट्स? मदर मुंहिंजी वफ़ात करे चुकी आहे ऐं फादर लंडन में सेटल्ड आहे। उन्हनि जो बिज़नेस मां ई संभालींदी आहियां। तव्हां भला शादी न आहे कई? शायदि मूंखे मुंहिंजो आइडियल नाहे मिलियो। लॻे थो त तव्हांजी पसंदि अनोखी आहे। का अनोखी त न, पर तव्हां जहिड़ो सुठो इंसान ऐं बिज़नेसमैन मिली वियो त शादी ज़रूरु कबी। तव्हां छा पीअणु पसंदि कंदा, चांहि या कॉफ़ी? चांहि ठीकु रहंदी। ओके। तव्हां केॾां? चांहि ठाहिणु? को नौकर न आहे छा? सर्वेंट त आहे, पर स्पेशल महिमाननि जी मां पाण ख़िदमत कंदी आहियां।